नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ माखींदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो इमरान ख़ान जे ऐलान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो वियो आहे त इमरान ख़ान फ़ैसिलो कयो आहे त पोइ असेंबलियूं तोड़ण में देर छो करे रहियो आहे। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त असेंबलियूं तोड़ण लाइ 23 डिसंबर ताईं वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे। हर रोज़ नई ड्रामेबाज़ी, हाणे इहा ड्रामेबाज़ी बंदि कई वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर जो वधीक चवणु आहे त रोज़ तारीख़ ॾियण जो मक़सदु आहे त परवेज़ इलाही कुझु ॾींहं वधीक करप्शन करे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो इमरान ख़ान जे ऐलान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त इमरान ख़ान फ़ैसिलो कयो आहे त पोइ असेंबलियूं तोड़ण में देर छो करे रहियो आहे। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त असेंबलियूं तोड़ण लाइ 23 डिसंबर ताईं वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई। हर रोज़ नए ड्रामेबाज़ी, हाणे इहा ड्रामेबाज़ी बंदि कई वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर वधीक चयो त रोज़ तारीख़ ॾियण जो मक़सदु आहे त परवेज़ इलाही कुझु वधीक करप्शन करे। जी नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवांखे आगाह कंदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो इमरान ख़ान जे ऐलान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो वियो आहे त इमरान ख़ान फ़ैसिलो कयो आहे त पोइ असेंबलियूं तोड़ में देर छो करे रहियो आहे। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त असेंबली तोड़ लाइ 23 डिसंबर ताईं वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे। हर रोज़ नई ड्रामेबाज़ी, हाणे इहा ड्रामेबाज़ी बंदि कई वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर जो वधीक चवणु आहे त रोज़ तारीख़ ॾियण जो मक़सदु आहे त परवेज़ इलाही कुझु ॾींहं वधीक करप्शन करे। जी नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो इमरान ख़ान जे ऐलान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त इमरान ख़ान फ़ैसिलो कयो आहे त पोइ असेंबलियूं तोड़ण में देर छो करे रहियो आहे। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त असेंबलियूं तोड़ण लाइ 23 डिसंबर ताईं वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे। हर रोज़ नई ड्रामेबाज़ी, हाणे इहा ड्रामेबाज़ी बंदि कई वञे।